नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त किप्रो मां खबर ॾींदा हलूं त फंक्शनल लीग हाउस किप्रो में पीर सैयद शाह मर्दान शाह छटधणी जी 93 सालगिरह की मुनासिबत से तकरीब मुनक़िद कई वई। उन मौके ते पीर सैयद शाह मर्दान शाह की 93 सालगिरह जो केक काटियो वियो। तकरीब खे खिताब कंदे पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल ज़िला सांगड़ के नायब सदर फ़कीर मोहम्मद इस्माइल दर्स चयो त पीर साईं शाह मर्दान शाह छटधणी पीर पगारे सदई पंहिंजे खिताब में औलाद के इल्म पढ़ाइण पाड़ेसरनि जो ख्याल रखण जो दर्स ॾिनो। उन खां अलावा मुल्क पाकिस्तान के ॾुखियो वक्त आयो त पाण हुर जमायत जी सरवाणी करे मुल्क जी सरहदुनि जी हिफ़ाज़त कई। उन मौके ते मुक़ीम मोइन दास, कृष्ण लाल, एम मलूक दर्स, अल्ताफ कुंबर, मलिक सलीम ऐं ॿिया पिण मौजूद हुआ। शाह मर्दान शाह हिकिड़ो इंसान जो हिकिड़ो वली अल्लाह हो सॼे मुल्क लाइ ही पाकिस्तान ठाहिण में इन जो अहम किरदारु रहियो। पीर पागारे शाह मर्दान शाह जहिड़ो हिकिड़ो हर माण्हू हिन खे बराबरि हूंदो। हिन माण्हू पार्टी खां सवाइ हिन खां मुल्क जो मुहाजिर, पंजाबी, सिंधी, पठान हर माण्हू हुनखे चढ़ंदो। पीर पागारो माना सभिनी लाइ बराबरि हूंदो। पीर पागारे जी अहिड़ी शख़्सियत जेको माण्हू मिलंदो हुते पीर साईं खे चवंदो साईं के भला तूं जहिड़ो कमु आऊं तुंहिंजो मुरीद आहे। पीर पागारो हिकिड़ी शख़्सियत अहिड़ा वली अल्लाह दुनिया में घटि पैदा थींदा। हिन पाकिस्तान ते अल्लाह साईं जे तरफ़ां इहो वली अल्लाह पैदा थियो, मोकिलियो, जंहिं मुल्क ठाहियो, मुल्क लाइ वॾियूं क़ुर्बानियूं ॾिनियूं। अॼु हुर जमायत खे इहो कॾहिं ज़िंदगी भर ऐं इहो असांजे लाइ माना मुर्शिद ताहयात आहे जहिड़ो को असां अॼु बि गॾु आहे, इनशाला ॾींहुं क़यामत ताईं गॾु रहंदो। शाह मर्दान शाह जी रहलत के तो काफ़ी अरसो थी वियो आहे, पर महसूस करूं था त हुन जूं यादगिरियूं असां सां गॾु आहिनि। ऐं अॼु भी सम्झूं था त इहो ख़ुशी जो ॾींहुं आहे। हुन जूं जेके भी यादगिरियूं हुयूं असीं दिलि में सांडाए हलूं पिया। पाण इंतिहाई नफ़ीस ऐं इंतिहाई प्यार करण वारा माण्हू हुआ। कॾहिं बि हुन कंहिं माण्हुनि खे ॾुखोयो कोन। जेको भी आयो आहे हिन दर तां हुन खां फैज़ वठी वियो आहे। हुन पंहिंजी सॼी ज़िंदगी जेका आहे सा तदब्बुर सां गुज़ारी आहे। हुर जमायत जेका छड़ हुई उनखे मुतहद कयो। उन्हनि खे वेंदे पाण कंहिं बि उहिदे जी लालच कोन रखियऊं ऐं पंहिंजे मुरीदनि खे वेंदे वज़ीर अज़म भी उन्हनि ठाहियो ऐं वज़ीर आला भी ठाहियो। इहो इन ई माण्हू जो कमाल आहे। साईं मर्दान शाह जेको हो सभिनी ख़बर आहे त मुल्क लाइ तमामु घणियूं क़ुर्बानियूं आहिनि ऐं हुर जमात हुनजे चवण ते कई पोस्ट सां गॾु कंदे कंदे भलाए मुल्क जे हर हिफ़ाज़त सां गॾु हूंदी आहे। हुन मुल्क लाइ तमामु घणियूं ख़िदमतूं कयूं। इन करे हुनजो अता हयात ताईं हुनजो नालो हमेशह क़ाइमु रहियो वेंदो। पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल के नायब सदर मोहम्मद इस्माइल दर्स तरफ़ां अॼु शाह मर्दान शाह छटधणी बादशाह जो ही जेको विलादत जो ॾियारो आहे, 93 सालगिरह जो ॾियारो आहे, उहो वॾो अक़ीदत ऐं जोश सां मल्हायो पियो वञे ऐं असांखे इंतिहाई ख़ुशी आहे। उहो असांजो रूहानी रहबर आहे ऐं हमेशह पाकिस्तान जी सियासत में हू किंग मेकर तौरु सुञातो वेंदो हो ऐं हमेशह किंगरी हाउस ते उहे चाहे वज़ीर आला हुजे, चाहे वज़ीर अज़म हुजे, सियासी लीडर हुनजे दर ते हली ईंदा हुआ। कॾहिं पगारो कंहिंजे दर ते हली कोन वियो ऐं हू रूहानी रहबर हो। जमायत 1952 में जी गादी बहाल थी। तव्हां पाण ॾिठो त अंग्रेज़ दौर में जमायत सां कहिड़ा कहर ऐं कलूर थियल हुया। ही लोड़नि में जमायत कैद हुई, उन जमायत खे लोड़नि मां कैद करे अॼु जे बंगलनि में जमायत जेका हीअ ऐश अराबत जूं ज़िंदगी गुज़ारे पई, उहे छटधणी जूं दुआऊं हुयूं ऐं उन रूहानी रहबर जी दुआउनि सां अॼु मालामाल आहिनि ऐं असांखे इंतिहाई ख़ुशी आहे त असांजे कामिल मुर्शिद जो ॾियारो वॾे अक़ीदत ऐं जोश ऐं ख़रोश सां मल्हायो पियो वञे। असांखे तमामु ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे। पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल नायब सदर मोहम्मद इस्माइल दर साहब आला हज़रत पीर साईं पागारो छटधणी जी 93 सालगिरह जो नंढो हिकिड़ो प्रोग्राम एक्टिविटी रखाए रहिया ऐं अहिड़ा प्रोग्राम थियणु खपनि त जीअं नौजवान तबिको आहे उन्हनि खे आला हज़रत पीर साईं पागारो छटधणी जी मुल्क की बका ऐं ज़िंदगी के बारे में ॼाण मिले। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विज़िट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।